दोस्तों उस्ताद जलाल चंद ने अस्पताल में जो वक़्तु गुज़ारियो वो वॾो यादगार वक़्तु हो ऐं उस्ताद जे परिस्तारनि लाइ बि वॾो यादगार वक़्तु हो, उस्ताद जे लाइ पंहिंजे लाइ बि वक़्तु वॾो यादगार हो ऐं उस्ताद जे महबूब जे लाइ बि उहो यादगार वक़्तु हो। दोस्तों पोइ उस्ताद जॾहिं बीमार थी वियो, बिस्तरे ते पियो, त उस्ताद खे ॾिसण जे लाइ किथां किथां खां उस्ताद जा परिस्तार मदा अचनि पिया ऐं उस्ताद सां मिलनि पिया, उस्ताद जो हिकिड़ो दीदार करण जे लाइ, झलक ॾिसण जे लाइ अचनि पिया। दोस्तों उस्ताद सां मिलण जे लाइ जेके उस्ताद जा प्यारा दोस्त अचनि पिया, उन्हनि में भाऊ सलाउद्दीन, भाऊ परवेज़, जेके केस्ट कंपनियुनि वारा, ऐं उस्ताद जो दोस्त हो प्यारो पगमट यार दोस्त पुनल खान मरी। दोस्तों उनखे केरु न सुञाणे, इहो उस्ताद जलाल चंद जो पगमट यार हो। पोइ इहो बि उस्ताद जलाल चंद सां वेठो ऐं उस्ताद जलाल चंद खे ॾिसण जे लाइ राशिद मोराई बि आयो। दोस्तों उस्ताद जलाल चंद इहे ॻाल्हियूं पहिराइतियूं ॿुधायूं आहिनि पंहिंजे इन वाक़े में, त माना अस्पताल में छा थियो, उन में कहिड़ी कैफ़ियत हुई, महबूब जो कीअं पियो इंतज़ारु कयां ऐं महबूब कीअं मूंखे तड़पाए पियो, जेके ॻाल्हियूं थियूं उस्ताद जलाल चंद दिलि सां माना बयानु कयूं ऐं पंहिंजे परिस्तारनि ताईं पहुचायूं। दोस्तों मां उमेद थो कयां त वीडियो खे मुकमल ॾिसंदा ऐं ॾिसण खां पोइ तव्हांखे पसंदि अचे त वीडियो खे लाइक कजो, कमेंट्स कजो, दोस्तनि खे शेयर कजो ऐं मुंहिंजी चैनल कामरान जानी सिंधी खे सब्सक्राइब ज़रूरु कजो, महिरबानी। अचो त पोइ वीडियो ॾिसूं। दोस्तों में मूं तव्हांखे ॿुधायो त मुंहिंजो महबूब मूंखां शाम जो पुछी वियो, सुबुह जो चईं या सवेर ईंदुसि, पर उनखे 10-11 थी विया। मूंखे पंहिंजे महबूब जी ॻणती हुजे, महबूब सोचियो आहे सिंगार करे पोइ वञा उॾाई। जे वक़्त उते अस्पताल में सुतो पियो आहियां त मुंहिंजी दरवाज़े में अखा त मुंहिंजो महबूब सुबुह जो सवेर ईंदो, छोजो मूंसां वाइदो करे वियो आहे। 10-11 जो टाइम थियो त ॾाढो सिंगार करे ऐं दरवाज़े खां टिपियो त मूं ॾिसी उन वक़्त राशिद साईं जो कलाम चयो, कहिड़ो उथनि सरकार खे आहे
सदा से धार जी महबूब जो पको छो जेके अस्पताल में खिदमत करण वारा आहिनि उहे बि हथ पटे विया उनखे चइबो आहे तीमारदार जेको खिदमत करे कंहिंजी नथी तीमार दारनि खे अगर बीमार जी गण ते आशिक़ खे पंहिंजे महबूब जो इंतज़ार महबूब खे इंतज़ार हुजे सिंगार करण जो दरवेश ॾिसी चए थो चे मोहब्बत कई अथम सोचे निभानी लाज़मी आहे रहे थी रोज़ शब राशिद किरियां जे बार जी गण ते हिन वक़्त मुंहिंजी बीमारी खां पोइ पहिरीं ई टेस्ट कयां पियो अॻु में बि मुंहिंजी तबियत ठीकु कान हुई मूं अस्पताल में ॻायो हो हिन वक़्त मुंहिंजो ऑपरेशन थियो मूंखां पंहिंजा दोस्त दिलबर सभु उते पुछण आया जन मूंखे अची ऑपरेशन थियल ॾिठो त चऊं यार जलाल तूं कॾहिं कहिड़े रंग में कॾहिं कहिड़े में अॼु ही रंग कहिड़ो कुदरत करे छॾियो आहे मूं ॾिसी आई हुनखे चयो इश्क जा रंग हज़ारे हूंदा आहिनि कॾहिं इंसान कहिड़े रंग में आहे कॾहिं कहिड़े रंग में आहे कॾहिं कहिड़े रंग में आहे मुंहिंजा दोस्त ऐं माइट मूंखे ॾिसी ऐं हू ॾुख कनि पिया सोचीनि पिया यार जलाल कॾहिं त पहिरियों वतंदो अॼु अलाए कहिड़े रंग में छो सुतो पियो आहे अस्पताल में अञा मूंखां दोस्त पुछनि पिया अरे अहिड़ो रंग तोसां कंहिं करायो आहे मूं चयो इहो अहिड़ो रंग मूंसां अखियुनि करायो आहे कीअं कॾहिं इंसान कहिड़े रंग में आहे कॾहिं कहिड़े रंग में आहे हिकु मुंहिंजो अलाह आहे इंसान हिकु नथो थी सघे छा पियो चए कॾहिं कनी हन माजुन सां कॾहिं घुमूं आवारा ॾिस इश्क जा रंग वज़ारा ॾिस इश्क जा रंग वज़ारा